ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। कराची खां पाक कॉलोनी बड़ा बोर्ड वेझो हथियारबंदनि जी गाड़ी ते फायरिंग थी आहे। फायरिंग के नतीजे में नाले वारो बिल्डर मोहम्मद लाखानी ड्राइवर समेत ज़ख़्मी थी पियो आहे। ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ ख़ानगी अस्पताल मुंतक़िल कियो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त शुरूआती तौर ते लॻे थो त फायरिंग जो वाक़ियो कंहिं ॿिए हंध ते पेश आयो आहे। बिल्डर मोहम्मद लाखानी जी हयाती ख़तरे खां ॿाहिरि आहे। वधीक जांच कयूं पिया। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नामियारे बिल्डर मोहम्मद लाखानी जी गाड़ी ते फायरिंग जो नोटिस वठी छॾियो आहे। वॾे वज़ीर पारां कराची जे साइट एरिया में फायरिंग वारे वाक़िए जी मज़म्मत कई वई आहे। एक भेरो ॿीहर आवाज़ सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलो। कराची खां पाक कॉलोनी बड़ा बोर्ड वेझो हथियारबंदनि जी गाड़ी ते फायरिंग कई आहे। फायरिंग जे नतीजे में नाले वारो बिल्डर मोहम्मद लाखानी ड्राइवर समेत ज़ख़्मी थियो आहे। ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ ख़ानगी अस्पताल मुंतक़िल कियो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, वधीक छा तफ़सील आहे? हाँ जी बिल्कुल, पाक कॉलोनी बड़ा बोर्ड भरिसां फायरिंग जो वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंमें मारूफ़ कारोबारी आहे, बिल्डर आहे जेको आहे मोहम्मद लाखानी आहे, उन ते फायरिंग थी आहे। जीअं ई लियारी एक्सप्रेस खां गाॾी हेठि लथी त पुलिस जो चवणु आहे त कार में मौजूद 3 ॼणनि गाॾी उते फायरिंग कई आहे। ऐं फायरिंग जे नतीजे में जेको मारूफ़ बिज़नेसमैन आहे, उन सां गॾोगॾु ड्राइवर आहे, उहो ज़ख़्मी थियो आहे, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जिन जो इलाज जारी आहे। ऐं SSP क्यामाड़ी फिदा हुसैन जावरी जो चवणु आहे त किरोला में सुवार 3 जेको जवाबदारनि आहे फायरिंग कई आहे, जंहिंजो असीं कोशिशि करे रहिया आहियूं त CCTV हथ कयूं। ॿिए तरफ़ वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह बि हिन फायरिंग जो वाक़िए जो नोटिस वरितो आहे। जेको मारूफ़ कारोबारी शख़्सियत आहे, उनखे हिकु निजी अस्पताल में दाख़िल कयो वियो आहे, जंहिंजो इलाज जारी आहे। जी ठीकु आहे आमिर सुप्रो, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।